नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त सोभوديرو जे सीनियर सहाफ़ी सोशल वर्करन ऐं ॿारन पारां सोभوديرو में امدادحسين ओठो, औरंगज़ेब पीरज़ादो, ज़हूर हुसैन जामरो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सिविल कपड़नि में हथियारबंदनि पारां निजी अख़बार जी हेड ऑफिस ते चढ़ाई करे भंजड़ा जे वाक़े जी मज़म्मत कई। इन मौक़े ते सोभوديرو जे सहाफ़िन वॾे वज़ीर सिंध IG सिंध खां घुर कई आहे त निजी हेड ऑफिस वाक़े में मुलवस जवाबदारनि पारां हक़ सच लिखण अख़बार सिंध जी जेका आवाम जे मसइलनि ऐं सिंध धरती माउ जे हर साज़िशनि खे आला ऐवाननि ऐं दुनिया जे कुंड कुर्छ में पहुचाईंदड़नि सिंधी मीडिया ते हमिलो हिकु किरियल हरकत ऐं गहरी साज़िश सिंध जे मसइलनि खे उजागर करण, आवाज़ खे बुलंद करण जी सज़ा आहे। हिन चयो त वाक़े में मुलवस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साथारनि खे बेनकाब कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।